में इज्तमाही लजालट जो शिकार थियल मस्तानी नींगरी ज़िंदगी जी जंग हाराए वई आहे। नींगरी दुआ अबड़ो जो लाड़काणे अस्पताल में साह जो सॻो टुटी पियो। वाक़े सबबु इलाइक़े में सोग छायल आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त रते देरे में इज्तमाही लजालट जो शिकार थियल मस्तानी नींगरी ज़िंदगी जी जंग हाराए वई आहे। नींगरी दुआ अबड़ो जो लाड़काणे अस्पताल में साह जो सॻो टुटी पियो। बाक़ी सबब इलाइक़े में सोग छायल आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं हिन इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त रते देरे में इज्तमाही लजालट जो शिकार थियल मस्तानी नींगरी ज़िंदगी जी जंग हाराए वई आहे। नींगरी दुआ अबड़ो जो लाड़काणे अस्पताल में साह जो सॻो टुटी पियो। वाक़े सबब इलाइक़े में सोग छायल आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे रते देरे खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर गुलबहार शेख। जी गुलबहार शेख, लजालट जो शिकार थियल मस्तानी ज़िंदगी जंग हाराए वई आहे, हिन बाबति आगाह कजो। जी गुज़िरियल ॾींहुं जेका 15 वरनि जी मस्तानी नींगरी हुई दुआ अबड़ो हुन सां जिनसी ज़्यादती जो शिकार थियल हुई ऐं उहा इंतिहाई ॻणतीअ जोगी हालत में लाड़काणे जे ट्रामा सेंटर में दाख़िल कई वई हुई। जेका ज़ख़्म जा सूर नसंदे उहा जेका असां फोत थी वई आहे। हुनजो लाश तालका अस्पताल रतो दौरो आंदो वियो आहे ऐं ज़रूरी कार्रवाई बैदि लाश जो पोस्टमार्टम करण बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। जॾहिं त दुआ अबड़ो जेका असां उहा यतीम नींगरी आहे जंहिंसां इज्तिमाही ज़्यादती कई वई, जिनसी ज़्यादती कई वई, जंहिंखां पोइ हुनजे माने जेको आहे सो एहतजाज कंदे इहो चयो आहे त हिननि सां वॾो ज़ुल्म नाहक थियो आहे ऐं हिननि इंसाफ़ जो जेको आहे सो मुतालबो कयो आहे। हिकु जवाबदार रतोदरो पुलिस गिरफ़्तार कयो जी हुयो जंहिंजो नालो जेको आहे सो रिज़वान उर्फ़ कालू लोहर ॿुधायो वञनि था। उनखे बि इतला मिलिया आहिनि त रतोदरो पुलिस हिकु सीला लाड़े वटि मुक़ाबिलो ॼाणाए खेसि मारे छॾियो आहे ऐं हिन वक़्तु जेको लाश आहे उहो वारस जेके खणाए पंहिंजे घर आया आहिनि जिते घर में रोज़ ऐं राड़ो मतल आहे। जी ठीकु आहे गुलबहार शेख, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।